जी बिल्कुल, बडाणी वेझो BS गुडू फीड जी पुल ते हेठे हिस्से ते मां मौजूद आहियां, जिते मथे हिस्से जो जेको आहे ठेकेदार पारां त कमु कयो पियो वञे, पर उन जो जेको पुल जो हेठियों हिसो आहे जेको हिन टाइम उतां चापुड़ किरी रहिया आहिनि। मथियों हिसो जेको आहे त उहो कमु उन जो ठेकेदार मुकमिल कयो आहे, जंहिंजो टेंडर आहे तक़रीबन 20 करोड़ ॿुधायो पियो वञे। असां अॼु तव्हांखे हिन BS गुडू फीड जी जेको हेठियों हिसो आहे उनजी सूरत हाल लिखंदासीं। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे अगरि ॾेखारे सघे त हीअ BS गुडू फीड जी जेका पुल आहे ही उन जा मंज़र आहिनि, जेको अवां ॾिसी सघो पिया। उन जा चापुड़ जेका आहिनि उहो किरी पिया आहिनि, ऐं जेको उनजो सरियो आहे उहो बाक़ाइदे नज़र अचे पियो। उनजो हेठियों हिसो जेको आहे उहो अवां ॾिसो पिया। मथियों हिसो जेको आहे उहो कमु उनजो तामीराती कमु जेको आहे उहो जारी आहे, पर ठेकेदार जेको आहे उहो मिली भगत सां जेको आहे जेका इंतिज़ामिया सां मिली भगत करे उहो पंहिंजो कमु जेको आहे मुकमिल करे वियो आहे। हिन वक़्तु जेको BS गुडू फीड जो जेको मथियों जेको पासे वारो जेको कमु आहे उहो जेको आहे मुकमिल थी चुको आहे। हितां जो जेको इंजीनियर आहे तोड़ी ॿिया जेका इंतिज़ामिया आहिनि उहे पिणु हिननि सां ठेकेदारनि सां मिलियल आहिनि, जंहिं सबबु उन्हनि खे हीउ वॾो जेको आहे जेको हिन जो जानी नुक़सान जो ख़दशो आहे। हितां जा वापारी तोड़े हितां जा रहवासी जेका आहिनि उहे जेको आहे इन ॻणती मंझि आहिनि त हीअ जेका पुल आहे शायदि को साल अधु हले बाक़ाइ बाद में साॻी उहा पुराणी उनजी पुल जी सूरत हाल थी वेंदी। सिंध हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते इन ठेकेदार ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे जेको आहे हिन BS गुडू फीड वारी जेका पुल आहे जो वरी नए सर ॿीहर जेको आहे तामीराती कमु जारी कयो वञे। जी।